मटियारी ज़िले की यूनियन काउंसिल फ़कीर नूह होथियाणी में बरसात मुतासिर ॻोठनि लालू माची, काज़ियाबाद कॉलोनी, तालिब नो पोटो समेत लीज़ में रहंदड़ ॻोठाणनि जी कंहिं सार न लधी। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे मटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, छा तफ़सील आहिनि? जीअं त तव्हांखे आगाही ॾिनाली त यूनियन काउंसिल फ़कीर नूह होथियाणी ॻोठनि लालो माची, काज़ियाबाद कॉलोनी, तालिब नो पोटो समेत लीज़ में रहंदड़ गरीब ॻोठाणनि जी कंहिं सार न लधी आहे। केतिरनि ॾींहंनि खां मुसलसल तेज़ बारिशुनि जो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। वधीक तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुसलसल बरसातुनि पवण सबबि माण्हुनि जा गस पंध बंदि थी विया आहिनि। केतिरनि ई ग़रीबनि जा अझा ॾही पट पइजी विया आहिनि ऐं लॾ पलाण जो सिलसिलो बि शुरू थी चुको आहे। मुख़्तलिफ़ ॻोठनि लालो माची, तालिब नो पोटो, काज़ियाबाद कॉलोनी में ॻोठनि जे रहवासियुनि चयो आहे त बरसात सबबि असांजे घरनि में पाणी दाख़िल थी वियो आहे। असां पंहिंजो सामान अंदरि बिस्तरा खणी खुलियल आसमान हेठां काफ़ी ॾींहंनि खां वेठल आहियूं, पर मटियारी ज़िले इंतिज़ामिया समेत कंहिं बि असां ग़रीबनि जी सार न लधी आहे। न वरी असांजे घरनि मां पाणी कढायो वियो आहे, न असांखे टेंट वग़ैरह या को राशन ॾिनो वियो आहे। ॻोठाणनि मटियारी ज़िले इंतिज़ामिया समेत चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो आहे त बरसात मुतासिरनि जी सार लधी वञे। जी महिरबानी फिदा हुसैन, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।